भाऊ ये जेको वाक़ियो थियो आहे इंतिहाई दुखदायक ऐं ॾुख वारो वाक़ियो आहे, इंतिहाई तकलीफ़ देह वाक़ियो आहे। अव्हां जे फैमिली तां जेको हिन वक़्तु मां जेका शइ गुज़रंदी हूंदी उहा ज़ाहिर ॻाल्हि आहे इंतिहाई ॾुखो ईंदड़ हूंदी। असां अव्हां सां सचाई न्यूज़ जे सिथ ऐं PAB जे पारां तव्हांजे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। इहो त जेको वाक़ियो थियो आहे छा था सम्झो त माना कहिड़े क़िस्म जा एलिमेंट इन में जेको आहे इन्वॉल्व थी सघनि था, या कंहिं तव्हां सां एॾी सारी दुश्मनी कई, या केरु थी सघे थो को कंहिंसां दुश्मनी तव्हांजी हलंदड़ आहे छा? असांजी त जेको आहे मुंहिंजी जेका सहाफ़त आहे उहा मुंहिंजी सभिनी खे ख़बर आहे, साफ़ रिपोर्टिंग हूंदी आहे मुंहिंजी कंहिंसां बि का दुश्मनी न आहे। ऐं जेको आहे मुंहिंजे नंढड़नि खे बि ख़बर न आहे, टारगेट करे जेको आहे अगवा कयो आहे या ख़बर नथी पवे हिन महिल ताईं। जेको आहे पुलिस बि हिन महिल ताईं का बि अहिड़ी अमली जेको आहे कार्रवाई न कई आहे। असांखे सिर्फ़ु दिलासा थी पई ॾिए, जेको आहे ख़ाली आसरा था पई ॾिए, पर असांखे जेको आहे पुलिस मां का उमेद नथी नज़र अचे। अलाह साईं भलाई करे को मौजूदो थी वञे या को पंहिंजूं कोशिशि कंदा, पुलिस जे आसरे असां न लॻंदासीं। जेको आहे भाऊ इहो मुख़्तसर मां इहो असांखे ॿुधायो त नंढड़ा मां कहिड़े वक़्तु काॾे पिया वञनि, किथां माना अॻुवा थिया आहिनि? मुंहिंजा नंढड़ा चक शहर में हिकिड़ो दीवान डॉक्टर आहे, उते क्लिनिक ते जेको आहे कमु कंदो आहे। मुंहिंजो भाइटो बि उते कमु कंदो आहे। ॿियो वरी हिकिड़ो उन्हनि खां सीनियर आहे छोकिरो, अब्दुरज़ाक बुरई जो पुटु आहे, उहो दीवान जी क्लिनिक संभालींदो आहे। डॉक्टर आहे असुलु सखर जो रवासी, जेको सुबुह जो ईंदो आहे शाम जो हले वेंदो आहे। हाणे शाम जो हले वेंदो आहे, उहो छोकिरो जेको आहे जेको सीनियर आहे हिननि खां क्लिनिक संभालींदो आहे, रहंदो बि चक में आहे। हालांकि हुनजो ॻोठु चक जे भरिसां 11 बिरो ई जेको आहे हू राति जो हिते ई रहंदो आहे। उतां मानी नंढड़नि खे जेको आहे मोटरसाइकिल ईंदो हुननि खे त घरां मानी खणी अचो। उतां मानी खणण विया आहिनि जेको आहे छोकिरा, जेको आहे उतां हुननि मुंहिंजे नंढड़नि मोबाइल बि न हुयूं, उतां मानी खे खणी आया आहिनि, पर हेॾे वापसि जेको आहे हिन ते क्लिनिक ते न पहुता आहिनि। त उन जेको आहे छोकिरे जेको आहे घर ॾे फ़ोन कई आहे त मानी भला जेको आहे हिन महिल ताईं न पहुचाई अथव। त घर वारनि उन्हनि खे इहो चयो त असां मानी कॾहिं जो उन्हनि खे खणाई आहे, खणाई त हेॾे न पहुता। जेको आहे चक छोकिरो वरी पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे ॻोल्हींदो रहियो शहर में। जेको आहे तक़रीबन हिन मूंखे पोइ छोकिरे जेको क्लिनिक ते हूंदो आहे संभालींदो आहे इंचार्ज, हुन मूं ॾे 11 वॻे फ़ोन कई आहे त इबरार जन जेको आहे मानी खणण विया आहिनि, हिन महिल मोटिया न आहिनि। जी इहो टाइम जेको आहे की राति जो हो ॾींहं जो हुयो? राति जो टाइम तक़रीबन 8 बजे जेको आहे विया मानी खणण। उतां 10 मिंटनि में जेको आहे पंधु लॻंदो, 10 मिंटनि में मानी खणी मोटी ईंदा आहिनि। अच्छा, त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, हमेशह जॾहिं बि असांजे सियासी नुमाइंदनि तां को मसइलो थींदो आहे त हमेशह कलमकार सहाफ़ी उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि, शाना बशाना हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ लिखंदा आहिनि। त हिन वक़्तु जॾहिं तव्हां माना हिन मुश्किल घड़ीअ में आहियो त असांजे जेके ज़िले शिकारपुर जा सियासी कारंदा आहिनि उन्हनि को तव्हां सां राब्तो कयो आहे, को तव्हांजी का मदद कई आहे, छा माना उन्हनि जो हाल? बसि उन्हनि ॻाल्हियुनि ताईं जेको आहे बसि फ़ोन ते राब्तो कयो आहे। अहिड़ी का अमली या के मूंखे बसि हिकिड़ो फॉर्मेलिटी थी लॻे मूंखे, जेको आहे त बसि पंहिंजी ॿारणी पवंदी, पंहिंजे जेको आहे कोशिशूं वठणियूं पवंदियूं। हिन महिल ताईं को नुमाइंदो लड़ी न आयो आहे। बसि जेको आहे फ़ोननि ते जेको आहे ख़ातिरी था कराइनि। इंतिहाई नाज़रीन अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हीअ जेको तक आहे तुंहिंजो MNA आहे जनाब गौस बख्श ख़ान माहिर साहिबु ऐं MP शहरियार ख़ान माहिर आहे। ऐं माहिर साहिबान जेको आहे उन्हनि जो तक आहे, उन्हनि जे तक में हेॾो सारो वॾो सान्यो थियो आहे, पर इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त उहे हिन वक़्त ताईं असांजे सहाफ़ीअ सां जेको आहे उहो हमदर्दीअ जो इज़हार करण ताईं बि लफ़्ज़ी इज़हार करण बि हिते न आया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु भाऊ जेको आहे उहो काफ़ी अरसो आगा मसीह ख़ान दुरानी, आगा सिराज ख़ान दुरानी सां गॾु रहिया आहिनि, उन्हनि सां सियासी वर्क कई आहे थोरी घणी। त भाऊ उहे माना जिन सां तव्हां एतिरो सारो वक़्तु गुज़ारियो आहे, उन्हनि सां गॾु रहिया आहियो, उन्हनि खे सियासी हवाले तां एॾी सारी सपोर्ट कई आहे, उन घड़ीअ में जंहिं घड़ीअ में हिते उन्हनि जो कोई कोन हो, त दुरानी ख़ानदान मां कोई तव्हां ॾे आयो आहे? हिन महिल ताईं कोई न आयो आहे। जेको आहे मां त तक़रीबन 8 सालनि खां वठी उन्हनि सां गॾु हूंदो आहे। हर ॾुखे सुखे वक़्त में उन्हनि सां गॾु रहियो आहे। हिन महिल ताईं उन्हनि जेको आहे फ़ोन न कई आहे, न पुछा कई आहे। अच्छा, ॿियो असांजो जेको आहे हितां जेको अपोज़िशन MNA आहे गौस बख्श ख़ान माहिर जे अपोज़िट में जेको ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो, ऐं उहो
जेको आहे जेतोणीकि पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जो जनरल सेक्रेटरी बि आहे, उन जे तरफ़ां कोई इम्तियाज़ शेख जेको हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट जो मिनिस्टर आहे असांजे ज़िले शिकारपुर सां उनजो तालिक़ आहे, उन जे तरफ़ां ॿिन्ही जे तरफ़ां कोई रिस्पॉन्स? न हिन महिल ताईं शिकारपुर जे नुमाइंदनि सियासतदाननि कंहिं बि राब्तो न कयो आहे। वॾी नाज़रीन इंतिहाई अफ़सोसनाक ॻाल्हि आहे, तव्हांखे ॿुधी करे हैरत थींदी, असांखे बि हैरत थी थिए त अॼु 6 ॾींहं आहे ऐं हिन वक़्तु असांजो जेको सहाफ़ी आहे उहो इंतिहाई करबनाक सूरत में गुज़रे थो पियो, पर असांजो कोई बि सियासी नुमाइंदो जेको आहे उहो हिन वक़्त ताईं हाल ओढ़ण ताईं बि तयारु न आहे। बाबू जेके सहाफ़ी असांजा दोस्त आहिनि उन हवाले तां तव्हां ॿुधायो उहे जेका जिदोजहद कनि था त उन्हनि मां तव्हां सेटिस्फाई आहियो? बिल्कुलु बिल्कुलु, मुंहिंजा कलम साथी ज़िले शिकारपुर जा जेके बि आहिनि दोस्त राब्ते में आहिनि, उहे बिल्कुलु जेको आहे उहे लॻा पिया आहिनि कोशिशनि में, उन्हनि जो राब्तो बि आहे मूं वटि लड़ी बि आया आहिनि, SP ताईं पहुता आहिनि, DIG ताईं पहुता आहिनि। जेके पुलिस जो हिन वक़्त ताईं जेको किरदारु रहियो आहे उहो हिन वक़्तु तव्हां उन मां केतिरो सेटिस्फाई आहियो? चक पुलिस जेको चक SHO आहे उहो त बसि नाले में आहे, उहो बसि ईअं हिकिड़ो जीअं मुअल घोड़ो हूंदो आहे ईअं ई आहे। हिन महिल ताईं अॼु हफ़्तो थी वियो आहे राब्तो न कयो, ताईं लड़ी न आयो आहे जेको आहे सो। हिन महिल ताईं असां पुलिस मां मुकमल तौर ते मायूस आहियूं, बसि असांजो अलाह में इहा असरु आहे, ईअं जेको अमली कमु कोई बि न आहे। असां SSP हिन मां कामरान नवाज़ पंजोथा मां जेको आहे सो मायूस आहियूं। असां उन मां जेको आहे मुकमल तरह ते नाकाम थी वियो, असां में उन में काई बि उमेद नथा रखूं। ॿियो जेको आहे जेतोणीकि अव्हां कलमकार आहियो, सहाफ़ी आहियो, अव्हांखे बि अंदाज़ो हूंदो त जेको मौजूदा IG सिंध आहे माहिर साहब, उन जो बि इलाइक़ो आहे, उन जो बि ज़िलो आहे, उन जो बि तालिक़ हिन इलाइक़े सां आहे, त उन बि काई पेशरफ़्त माना न ॾिनी आहे, न को नोटिस वरितो आहे, न कोई। हालांकि IG ठीकु आहे उहो सिंध जो आहे, पर हमेशह हर कंहिंखे पंहिंजा कखावा पंहिंजा अबाणा घर जा जिन्स इलाइक़े तां उहो तालिक़ रखंदो आहे, इंसानु उन सां वधीक हिकिड़ो उन्स हूंदो आहे, पंहिंजाइप हूंदी आहे, त उन हवाले सां बि हुन जो कोई बि रोल या किरदारु नज़र नथो अचे, त उन हवाले सां तव्हां छा चवंदो? ऐं ॾाढो अफ़सोस सां चवणो थो पवे त हिन वक़्तु जेको IG मुश्ताक कुमार आहे, उनजो हल्को आहे, उनजो ॻोठु आहे, उनजे जेको हीउ वाक़ियो थियो आहे, असांजो चक शहर तक़रीबन उन खां 8-10 किलोमीटर ते परते आहे। छा उहा उनखे ख़बर न पई हूंदी? असांखे ॾुख थो थिए त उनजे पंहिंजे हल्के मां पंहिंजे इलाइक़े मां असांजा बचड़ा जेको अॻुवा थिया आहिनि त उहा हिन महिल ताईं उन को नोटिस न आहे वरितो। अच्छा, हिन वक़्तु जेका मौजूदा जेको रिज़ल्ट आहे उन मां जेको कुझु मालूम थियो आहे त कुझु माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि या कुझु गिरफ़्तारी जे क़रीब आहिनि, त तव्हां छा था सम्झो त पुलिस वाक़ई सीरियस पंहिंजो कमु करे रही आहे या सिर्फ़ु खानापूरी करे रही आहे? पुलिस बसि मां सम्झां त कानून बि नाले में ई आहे। ॾिसो, पुलिस अॻु में बि जेको आहे हिते कुझु टाइम अॻु में हिते धाड़ेलनि सां जेको आहे सो मुक़ाबले में पंहिंजा जेको आहे सो पाटे भाई जेको आहे शहीद कराया, उन्हनि जो ई बदिलो न वठी सघी, उन्हनि खे कुझु न करे सघी आहे, त असां जेको आहे ग़रीबनि जे लाइ छा करे सघंदी?